बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। दोस्तों असीं मसनवी रूमी शरीफ़ पढ़ी रहिया हुआसीं। 26 किसो पढ़ियोसीं वज़ीर मकार जो क़ौम में ॾिफेड़ विझणु। हिन में असीं 27 वज़ीर जो पंहिंजे ताबेदारनि खे दफ़ा करणु, किसो 28 ताबेदारनि जो वरी अर्ज़ु करणु त खिलवत खे छॾियो, ऐं 29 वज़ीर जो जवाबु ॾियणु त आउं अकेला ई कोन छॾींदुसि। किसो नंबर 27 वज़ीर जो पंहिंजे ताबेदारनि खे दफ़ा करणु। गुफ़्तिहा ई सुखुरगाने गुफ़्तगू, गुफ़्तिहा ए सुखुरगाने गुफ़्तगू, वाइज़ो गुफ़्तारो ज़ुबानो गोशजू। हुन चयो ख़बरदार ए गुफ़्तगूअ जा पाबंदो, वाइज़ गुफ़्तार ज़ुबान ऐं कन जी तलाश करण वारो। जेसी ताईं ज़ाहिरी कन खुलियल आहिनि बातिनी कम नथा कनि। क़ुरान पाक में फरमायो वियो आहे त या अय्युहन नफ्स नफ्सुल मुतमइन्ना इरजी इल्ला रब्बिक रादिया मरदिया। सूरह फजर आयत नंबर 28। ए नफ्स मुतमइन, पंहिंजे परवरदिगार ॾांहुं ख़ुशि थी मोट। इंसान जी ज़ाहिरी हिस मिटीअ मां ठही, उन करे उन जे सेर जी जाइ बि आबो गुल यानी मिटी ऐं पाणीअ जो जहान आहे। रूह मलाए आला जी शइ आहे, उन जो सेर बि मलाए आला में हूंदो आहे। हिस ख़ुश्की ॾिठी आहे छाकाणि त उहो ख़ुश्कीअ मां पैदा थियो आहे। हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम पैदाइश खां पोइ दरियाए नील में वायो वियो जो ख़ुश्की जिस्म जो सेर ख़ुश्कीअ ते थियो। जान जे सेर लाइ दरिया जी दिलि ते पेर रखियो। असांजी उमिरि ख़ुश्कीअ में गुज़ारी आहे, कॾहिं जबल झंग त कॾहिं मैदान में रहूं था। तूं आबे हयात खे कीअं लही सघंदे, दरिया जी मौज खे कीअं चीरे सघंदे। खाकी मौज असांजी सम्झ, असांजो वहम, असांजी सोच आहे। आबी मौज महवियत शुक्र ऐं फना आहे। महवे तसफ़ जे इस्तिलाह में फना फ़िज़ात खे चवंदा आहिनि, जंहिंजे मुक़ाबिल असबात आहे। शुक्र तसव्वुफ़ में उहा कैफ़ियत मुराद आहे जंहिंमें अनवारे ग़ैबीअ जे ग़लबे सां ज़ाहिरी ऐं बातिनी अहकाम में इम्तियाज़ ख़तम थी वेंदो आहे। उन जे मुक़ाबले में कैफ़ियत सहू आहे। ज़ाहिरी गुफ़्तगू लट ऐं ग़बार वांगुरु आहे। कुझु वक़्तु चुप रहण जी आदत विझ, होश में अच। हदीस शरीफ़ में आहे त कसरत कलाम दिलि में कसावत पैदा कंदो आहे। किसो नंबर 28 ताबेदारनि जो वरी अर्ज़ु करणु त खिलवत खे छॾियो। जुमिले गुफ़्तंद ए हकीमे रुख़नेजू, ई फ़रेबो ई जफ़ा बा मा मगू। सभिनी चयो त ए हकीम खलल अंदाज़, उहा ठगी ऐं उहो ज़ुल्म असांखे न ॿुधाए। वज़ेदारी इहा आहे त जॾहिं असांखे ख़ादिम बनायो अथी त ख़ादिम रख। तोखे ख़बर आहे त असांजी दवा तुंहिंजो क़ुर्ब आहे। असां सां हाणे उहो बर्ताव कर जेको क़ाबिल बर्दाश्त आहे। पखीअ जो दाणो उन जी हैसियत मुताबिक़ हूंदो आहे। नए ॼावल ॿार खे खीर जी बजाए मानी ॾिजे त मरी वेंदो। जॾहिं ॾंद निकिरंदा तॾहिं पाणी मानीअ जी तलाश कंदो। परनि खां सवाइ पखी ॿिलीअ जो खाज बणिजी वेंदो। तूं असांजे लाइ बमंज़िल परनि जे आहीं। तोखां सवाइ असांजी हलाकत आहे। असांजो शैतान खां बचण ऐं असांजो होश तुंहिंजी सोबत ऐं गुफ़्तगूअ ते मौक़ूफ़ आहे। तूं असांजे लाइ चंड ऐं रोशनी आहीं। अलाह जे वास्ते असां ते हिकु नज़र विझ, असांखे मायूस न कर, असांजो ग़म वधी वियो आहे। किसो नंबर 29 वज़ीर जो जवाबु ॾियणु त आउं अकेला ई कोन छॾींदुसि। गुफ़्त हुजते हाय ख़ुद कू तय कुनीद, पंदरादर जानो दर दिल रह कुनीद। हुन चयो पंहिंजी हुजतुनि खे मुख़्तसिर करियो, जान ऐं दिलि में नसीहत खे रस्तो ॾियो। मतिलबु त मुंहिंजूं ॻाल्हियूं दिलि ऐं जान सां क़बूल करियो। जेकॾहिं आउं अमानतदार आहियां त अमीन मुहतमम कोन हूंदो आहे। चाहे आउं आसमान खे ज़मीन चवां, जेकॾहिं आउं कामिल आहियां त कमाल जे हूंदे इनकार छाजो। जेकॾहिं कामिल न आहियां त पोइ उहा ज़हमत ऐं तकलीफ़ छो था ॾियो।
आउं तन्हाईअ मां ॿाहिरि कोन निकिरंदुसि, छाकाणि त आउं बातिनी अहवालनि में मशगूल आहियां।